ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन नवां सां शेयर कयूं पिया। भिड़शा में गर्मी लॻण सबबि हमराह फौत थी वियो। 45 वरनि जो दिलदार गर्मी लॻण सबबि बेहोश थी रस्ते में किरी पियो। इलाइक़े वासियुनि खेसि इस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक़ कई। डॉक्टरनि मूजिबि गर्मी लॻण सबबि दिलदार फौत थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, भिड़शाह में गर्मी लॻण सबबि हमराह फौत थी वियो। 45 वरनि जो दिलदार गर्मी लॻण सबबि बेहोश थी रस्ते में किरी पियो। इलाइक़े वासियुनि खेसि इस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक़ कई। डॉक्टरनि मूजिबि गर्मी लॻण सबबि दिलदार फौत थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिड़शाह में गर्मी लॻण सबबि हमराह फौत थी वियो। 45 वरनि जो दिलदार गर्मी लॻण सबबि बेहोश थी रस्ते में किरी पियो। इलाइक़े वासियुनि खेसि इस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक़ कई।